औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मोहम्मद सुलेमान नारी जो अॼु 27 अप्रैल 2025 जो ॾियारो आहे। हिकु दफ़ो ॿीहर अली रज़ा अली जो साहिब जिन सां मुखातिब आहियूं बली करे आया। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम। हीअ जेके शक नाल ठहनि पिया, शहन के नालनि जे ठहण जे सिलसिले में ख़ल्क़े ख़ुदा जेकी आहे उनजो छा ख़्यालु आहे, उहा छा थी चाहे? हीअ जेका ख़ल्क़े ख़ुदा आहे त पोइ सिंधी माण्हू इन ते रुॻो इन स्ट्रगल में आहे। असांजे दानेश्वर सोहेल वराज कालम लिखियो जंहिंमें हुन टाइटल ॾिनो पंजाबी ढगे सिंधू साईं। उन में हुन चयो त मुंहिंजो दरियाए झीलम ते मुंहिंजो घर आहे, पर आउं पाणी बि सिंधूअ जो पियो आहियां। उन में सम्झाइण जी कोशिशि कई आहे त सिंधू हिकिड़ो दरिया न आहे, हिकिड़ो तहज़ीब आहे। उन तहज़ीब ते पखी पखन जीवत वण टिण उहे सॼा आहिनि। हिकिड़ी उनजी हिकिड़ी तारीख़ आहे। हाणे हू तोणी खणी पाण हो चए थो मां वाहिद पंजाबी आहियां जेको शुरूअ में कालाबाग डैम जो मुखालिफ़ हुउसि ऐं हिन शहन केनाल जो मुखालिफ़। डॉक्टर हसन अब्बास उहो बि ख़ुदि हिकिड़ो पंजाबी आहे जंहिंजो वास्तो रावलपिंडीअ सां आहे। हुन वाटर ते ॿाहिरों यूनिवर्सिटियूं PhD कई आहे ऐं उहो बि असांजो बहितरीनु नमूने सां केस ॿिड़ी रहियो आहे। सेमिनार थियो कराची प्रेस क्लब में, उन में लिखंदो आहे डान में मोहम्मद हसन। उन बि जेको आहे पंहिंजा डेटा ॾेई असांखे सम्झाइण जी कोशिशि कई आहे डान में त हीअ जेका मूवमेंट आहे स्ट्रगल आहे उहा पॉज़िटिव आहे। असांजे वकीलनि जो जेको जिदोजहद हले थी उन्हनि जो जेको अॻवान आहे आमिर वराज उहो बि ख़ुदि हुननि जा वॾा जेको आहे सो पंजाब सां गुजरात सां हुनजो वास्तो उहो इहे शिफ्ट थी आया कराचीअ में। हर अवल दस्तो जेका जिदोजहद आहे उहो बबलो बाईपास में उहो उते जेको आहे सो वेठो आहे। अॼु हुनखे नाओ ॾिनो। असां सिंधी माण्हूअ जे जेका जिदोजहद आहे या असांजी जेका नेशनलिज़म आहे उहा शावनिस्ट कोन्हे, हिटलर आहे। हाणे जे शावनिस्ट हुजे हा ऐं नस्ल परस्ती जे बुनियाद ते जिदोजहद असांजी हुजे हा त इहे असांजा दानिशवर छो असांजी सपोर्ट कंदा। इहे हाई क्लास जा जेके दानिशवर आहिनि जे असांजी आहे त उहो असांजा कतई असांजी सपोर्ट न कंदा। उहो उते वेठो आहे ऐं हुन सॼी जेको आहे सो जेका लाइन आहे पंजाब जी उनखे मुअतल ऐं सस्पेंड करे छॾियो। असांजो दानिशवर अतामम बम्बरो चवंदो पंजाब सां असांजी जाग्राफी जुड़ियल, असां समुंड आहे। हाणे समुंड में ही 70-80% दुनिया जो जेको वापारु आहे उहो समुंड जे थ्रू। पंजाब खे समुंड कोन्हे। ही सॼो माल हुनजो सामान हुनजी सॼी हिते रहंदी आहे हुननि जा ट्रकियूं ताला टैंकर इहे खणी वञी जेको आहे पंजाब में ख़ुशबू होती आहे लाहौर में उते पहुचाईंदा आहिनि। पोइ हज़ारे ट्रकियूं वरी उहा पंहिंजे हुन सूबे में ऐं ॿियनि सूबनि में हुननि जो सामान पहुचाईंदो आहे। उहो अॼु नाओ ॾियो आहे हुननि जो सस्पेंड थियो आहे। सरमाएदारनि इंडिया में प्रेस कॉन्फ्रेंस कई त हाणे असांजो ॿाहिरि सामान कोन थो वञे ऐं कचो माल जेको असां ॿाहिरि घुराईंदा आहियूं उहो बि असांखे कोन थो अचे। असांखे हाणे त फैक्ट्री हलाइण लाइ मज़दूरनि लाइ पैसा कोन्हे। हाणे वरी ॾिसिजे इन मूवमेंट में इस्लामी जेको तरीक़ेकार आहे उहो छा थो चवे। हज़रत उमर ॾे हिकिड़ो वफ़द आहे साईं असां तेल में आहियूं मथे असांजो पाणी बंदि करे छॾियो आहे। हज़रत उमर हुननि खे गवर्नर ॾे ख़त लिखियो ऐं हिननि जो हक़ु आहे कुशीरीअ में ऐं हिन खे फौरी तौर पाणी वठी ॾे ऐं हिननि खे कीअं त तव्हां जेकॾहिं तव्हां हुननि सां जंग कंदो त मां हज़रत उमर तव्हां सां गॾु बीठो। अहिड़े नमूने सां असांजी आहे जमायत उलमा इस्लाम राशिद सूमरे वारनि पेपर तयारु करे पंहिंजे मुफ़्तनि ॾे मोकिलियो। केनालनि जो मसइलो आहे
ऐं उन ते तव्हां पंहिंजी फतवा असांखे ॾियो त इहा शरई आहे या गैर शरई आहे। हिननि जो मरकज़ी जेको क़ाइदो आहे मौलाना फज़लुर रहमान आहे, उन ते बि कापी वई, उन बि उन्हनि पाण जो गौर वीचार करे ऐं हिते सिंध जा जेके बि टोटली मुफ़्ती आहे उन्हनि फतवा जारी कई त ही कतई जेको आहे सो गैर इस्लामी सोच आहे, असां हिनखे केनाल जी सपोर्ट न कंदा ऐं असीं उन में जिदोजहद कंदासीं। राशिद सोमलियार उहे असां सां रोडनि ते वेठा बहसियत आलम आहिनि। हीअ जेका स्ट्रगल आहे उन में असां सां शियो बि वेठो आहे, उन ॾींहुं साईं असांजो नासिर सुमरो बि वेठो आहे। इहो गॾु विहणो ई असांजो सिंध जो सेकुलर मिज़ाज आहे। असां वटि ही अरगोन तुर्खान दुनिया जा जेके ॿाहिरां माण्हू आया, इहे असांजे सिंधूअ जे कल्चर में उहो पाण गुम थी विया ऐं हुन पाण खे इंडस वैलीअ जो माण्हू सॾाइणु शुरू कयो ऐं पाण खे सिंधी सॾाइणु शुरू कयो। शुरूअ में GS हूंदो, स्टूडेंट फेडरेशन जो जेको प्रेसिडेंट हूंदो, उहो इक़बाल तरीन हूंदो, झंडो उहो डिज़ाइन बि उन कयो। उन जे घर में पछतो ॻाल्हाई वेंदी। हू असली शिकारपुर जो अहमद हूंदो, जेको गायक हुयो वॾो जंहिंजो नालो, उहो बि ख़ुदि हिकिड़ो पंजाबी हो। डॉक्टर मुबारक हूंदो, उहो यूनिवर्सिटीअ में प्रोफेसर हो। उहो बि जॾहिं हुन पॉज़िटिव हिस्ट्रीअ ते तारीख़ ते रिसर्च कई, एतिरी जेको आहे सो मथे पीर निज़ामुद्दीन राज़ी खणी वॾो कमु कयो, पर ॿिए नंबर ते इन माण्हू जेको आहे हिते सिंध में उहो प्रोफेसर हो, उहो तारीख़ हिस्ट्रीअ ते वॾो जेको आहे कमु कयो ऐं असांजे हो कल्चर में समाजी। गुल मोहम्मद जखरानी हूंदो, साबिक़ा प्रेसिडेंट, हुन जे घर में जेको आहे सो बलोची ॻाल्हाई वेंदी। इहे माण्हू इहे जेको आहे सो इहे सिंधूअ जे हिकिड़ो तहज़ीब में, सिंधु इंडस वैलीअ में, सिंध जे रंग में जुंबिजी विया। उन में हुननि जिदोजहद कई। 1973 में साईं GM सदर चयो त असां ही सॼी जिदोजहद आहे, रूट आहे पंजाब जो, उहो सॼो सिंध ॾों वञे थो, असां हुनखे बि बंदि करे सघूं था। ये जेके हाणे स्ट्रगल हले थी, ये मुख़्तलिफ़ सूरतूं इख्तियार कंदी, ये जेकी रस्ता रोको वारी तहरीक शुरू थी आहे, इन्हनि शहरनि केनालनि जे सिलसिले में जेकर असां तारीख़ में पहुची वञूं था त शरई तौर ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मां बि असांखे अहिड़ी क़िस्म जा आसार मिलनि था। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके खां मदीने लॾे आया त उन्हनि मके वारनि जी जेको आहे न, इहा जेका सो रोड रस्ता उहो ब्लॉक करणु शुरू कया ऐं उनजे नतीजे में जेका इस्लाम जी पहिरीं जंग आहे, उहा रूनुमा थी, जेकी जंग बदर असां जेको चवंदा आहियूं। इहा बिन रस्ता रोक जे सिलसिले खां पोइ माने जंग जो सिलसिलो इहो शुरू थियो, जंहिंजो ज़िक्र सूरह अनफाल में आई। तव्हां ॿुधंदा आहियो त 313 हुया जंग बदर में, हता कि इहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में वेठा, आम जी गरजाणी थींदी आहे, मेल मुलाक़ात थींदी आहे, उतो उन्हनि वही आई त बाबा उहो मके वारनि जो जेको काफ़िलो आहे अबू सुफ़ियान जी निगरानी में, उहे शाम वञी रहिया खपाइण, त तव्हां हुनजी माना रोकियो अची मदीना जो जेको रूट आहे बाईपास कसण जे लाइ निकिता। इहा ख़बर हुननि खे बि पइजी वई त वरी स्पीड सां वरी उतो क्रॉस करे बाईपास जेको मदीने जो हुयो, वापसीअ ते जॾहिं और सामान खपाए मोटिया त अबू सुफ़ियान टेक्निकली जेको शॉर्टकट हुयो, ॿियो रस्तो हुन सां हलियो हुयो ऐं प्लस में वरी हिकिड़ो माण्हू घोड़े ते मोकिली मके वारनि त पंहिंजो सामान अचे बचायो, मुस्लमान जेको हुनखे खसण वारा आहिनि। उन दावत जे नतीजे में वरी अबू जे जेको माण्हू जो लश्कर जेको आहे वठी करे असली सां अची बदर जे मक़ाम ते पहुतो। इन माहौल में इहा जंग पेश आई। सिंध जे हवाले सां पैगंबर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग जी चंद ॻाल्हियूं असांजे जेके सही बुखारी किताब आहे उन में असांखे मिलनि थियूं, कुझु आलिम हज़रात बयानु कनि था। जी पैगंबर इस्लाम हुज़ूर जन जेके असां मुस्लमान मोमिननि जी माउ चवंदा आहियूं, हज़रत आशा, उहा काफ़ी वक़्तु बीमार रही ऐं सही बुखारी हदीस में आहे त पैगंबर इस्लाम हितां जा हकीम घुराए
ऐं उन जो इलाजु कयो। ऐं ॿियो अलामा ताहिर कादरी हिकिड़ो दफ़ो टेलीविज़न ते उन्हनि जी हुई स्पीच, चए पियो त जॾहिं वापार जे सिलसिले में सिंधी वफ़द वेंदो ऐं हज़ूर जन सां कचहरी कंदो, उनखे हज़ूर जन चवंदा साईं ख़ुशि आहे। टियों हज़ूर जन जी हदीस ई आहे ऐं मशहूरु आहे, उन ते सभु असांजा आलम मुतफ़िक़ आहिनि त मूंखे सिंध मां अमन जी हीर थिए थी। ही सिंध अमन जो खितो रहियो आहे ऐं जंहिंमें असांखे बका ऐं बाहिमी आलमी अमन जो असांजो हिकिड़ो पैगाम आहे सिंध खे, उन जे हिसाब सां हज़ूर जन जी इहा हदीस हितां जो हिकिड़ो शेर आहे जेको आलमी अमन खे हुन पैगाम ॾिनो आहे त साईं सदाईं करीम मथे सिंध सुखार, दोस्त मिठा दिलदार आलम सभा।